उडेरो लाल लॻे पलीजाणी जो रहवासी नौजवान नाले कमाल अली ॾेथो गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां गुम। ॻोल्हा बावजूद ॾस पतो न पइजी सघियो। वारिस सख़्त परेशान। तफ़सील मूजिब उडेरो लाल लॻ पलीजाणी जे ॻोठ बचल ॾेथो जो रहवासी इसहाक ॾेथो प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन पहुची पंहिंजे सौट नाले कमाल वल्द अली ॾेथो जी ॻोल्हा में मदद जी अपील कंदे ॿुधायो आहे त मुंहिंजो सौट दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे 1 महीनो अॻु घरां निकिरी वियो आहे, जंहिंजी गुमशुदगी बाबति मटियारी जे थाणे ते रिपोर्ट बि दर्ज कराई आहे, पर अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे असां सख़्त परेशान आहियूं। जंहिं लाइ असां पुलिस ऐं वस वारनि खे अपील था करियूं त मुंहिंजे सौट जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे।